नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जीअं त असां वटि अॼु मिर्चू मवाली आयो आहे ऐं असांजी बहितरीनु अदाकारा बेनज़ीर, तव्हां सुञाणंदो हूंदो। बेनज़ीर कहिड़ा हाल अथव? बिल्कुलु ठीकु। अॼुकल्ह कहिड़ी मसरूफ़ियात आहे, किथे ड्रामनि में कमु पिया कयो? हा, 5 जून ते असांजो ड्रामो आहे सिंध म्यूज़ियम में। ॾाढो सुठो आहे ड्रामो, फैमिली ड्रामो आहे। अचिजो ॾिसणु। असां त चऊं था त अचो। 5 ड्रामा आहिनि, 2 थी विया आहिनि। हिकिड़ो 26 आहे, हिकिड़ो 27 आहे, ॿियो वरी 5 जून ते आख़िरी आहे मुंहिंजो। अच्छा, आख़िरी ड्रामे में आवां आहियो? हा, ज़रूरु ईंदासीं। अॼु असांजी शूट पई हले मिर्चू मवाली जी। ऐं कीअं मिर्चू मवाली सर? जी हाँ दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ऐं जीअं त इहा तव्हां असांखे ॾिसी रहिया आहियो मंसूर भट्टी साहिब जो जेको यूट्यूब चैनल आहे उन ते, त हिनखे वधि खां वधि कमेंट, लाइक ऐं फॉलो शेयर ज़रूरु कजो। ऐं असांजे फनी फील्ड जा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त वधि खां वधि सोशल मीडिया ते कमु कयो, त जंहिंमां अव्हांखे इनकम बि ईंदी। तो असां ऐं मंसूर भट्टी साहिब हिकिड़ी प्लेटफॉर्म ते गॾियल कमु करे रहिया आहियूं। सो ॾिसणु न विसारींदा ऐं इनशाला तव्हांखे तमामु बहितरीनु एंटरटेनमेंट मिलंदी रहंदी। ऐं वधीक हिन वीडियो में अव्हां दोस्तनि खे इहो बि ॿुधाईंदा हलूं त शादी हुजे, सालगिरह हुजे, फंक्शन हुजे ऐं ख़ूब ख़ुशी ऐं रंगारंग जो प्रोग्राम हुजे, त उन में तव्हां मंसूर भट्टी जे स्क्रीन ते ॾिनल नंबर ते राब्तो करे सघो था। तव्हांखे कहिड़ो बि फनकार मिली सघे थो, डांसर मिली सघे थो, कॉमेडियन मिली सघे थो, जादूगर मिली सघे थो, पर तव्हां जूं ख़ुशियूं जेके आहिनि उहे हीअं थी सघनि थियूं। मुंहिंजो मतिलबु आहे त दुबारा थी सघनि थियूं। अच्छा मिर्चू साहिबु, अॼु असां वटि बेनज़ीर आई आहे, अदाकारा साईं सिंध जी। इन बारे में कुझु तव्हां चवणु चाहींदो? बिल्कुलु चवणु चाहींदासीं। मैडम बेनज़ीर असां मुंहिंजो इलाही टाइम खां पोइ जेका वरी अॼु मुलाक़ात थी आहे, ऐं सो मैडम खे शायदि यादि न हूंदो पर मूंखे सुठे नमूने सां यादि आहे। तक़रीबन मैडम मूंखे लॻे थो त 4 खां 5 साल पहिरीं मंज़ूर जाखरो जे डायरेक्शन में हिकिड़ी फिल्म ठही हुई राजा कोस्तानी, जंहिंमें हीरे जो किरदारु जेको उहो मुंहिंजो हो, पर तॾहिं आउं मिर्चू कोन हुउसि। तो उन में बदबख़्तीअ सां असां रिकॉर्डिंग कई, पर उहा जेकी असां फिल्म अञा ताईं रिलीज़ न करे सघियासीं। उन जो कारण इहो हो त उन जो असांजो मेन किरदारु हिकिड़ो जेको मुंहिंजो कज़न हो, उनजी डेथ थी वई। सो अल्लाह पाक उनखे जन्नत में जॻह अता फ़रमाए। बाक़ी मैडम जे लाइ इहो ई आउं चवंदुसि त ड्रामा सीरीज़ हुजे, स्टेज हुजे, टेलीविज़न हुजे, उनजी तमामु बहितरीनु ऐं असांजी सीनियर हैदराबाद जी एक्ट्रेस आहे। तो असां उनजा मदा आहियूं, फैन आहियूं। अल्लाह पाक उनखे इज़त ॾिनी आहे, अञा वधीक ॾे। तमामु सुठो लॻो जेको हिते असांखे ॾिसी। ऐं ॿियो दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन पासे असांजी ॿी सिंध जी तमामु बहितरीनु अदाकारा ऐं सिंगर बि सोनिया नाज़। तो सोनिया नाज़ बि जेकी सिंगिंग में बि उन पंहिंजो पाण खे मञायो आहे। तो इहो हुजणु खपे, इंसान में क्वालिटियूं जाम हुजनि। सो मैडम पाण सिंगर बि आहे, माशाल्लाह सां तमामु बहितरीनु सिंगिंग कंदी आहे। ऐं उनखां अलावा अदाकारी ऐं मॉडलिंग में बि जेको सो तमामु अॻिते आहिनि। सो अॼु बि असांजी हिते हैदराबाद में शूट हुई, उन ते सभु फ़नकार साथी मिलियासीं, तमामु घणो इंजॉय कयोसीं। कीअं मैडम इंजॉय कयो? न तमामु बहितरीनु लॻो। हिन पासे बि बसर कटे रही आहे, जंहिंजे करे मुंहिंजी अखियुनि में तकलीफ़। तव्हांजे लाइ मानी तयारु बि थियनि। बाबा कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत सही आहे? मुलाक़ात तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, दुआनि में गॾु अलाह वटि। ऐं ही दोस्त मिर्चू मवाली, हिन दोस्त दोस्त तारीफ़ करायां त इहो मुंहिंजो महबूब दोस्त आहे, अदा सरदार अली शेर सुमरो साहिबु। अली शेर सुमरो मुंहिंजे महबूब दोस्तनि मां हिकु तमामु बहितरीनु इंसान आहे। ऐं पाण मूंसां गॾु फनी वीडियोज़ में बि हूंदा आहिनि। मुंहिंजो सचा साथी आहिनि, मूंसां गॾु हूंदा आहिनि हमेशह। तो उन्हनि जा बि थोरा ताईं। ऐं ॿियो असांजो डायरेक्टर DOP ऐं असांजो कैमरामैन जेको सॼो सेटअप असांजो संभालींदो आहे, अदा हसीन पालाई। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल? शयूं तबियत सही आहे जी दोस्तों। अॼु असां मौजूदु आहियूं मंसूर भट्टी वटि। सो मिर्चू मवाली यूट्यूब चैनल जी शूट हले पई। सो असांजे चैनल ते व्लॉग बि भाउ मंसूर ठाहे पियो।
तव्हांखे उमेद कयां थो पसंदि ईंदो। साथी अदाकार गॾनि तव्हांखे ॾेखारियूं पिया ऐं कमु ओके बि थिए ऐं जेको कमु असांजो थिए पियो उनखे हौसला अफ़ज़ाई ॾियण लाइ तव्हां वीडियो खे लाइक ऐं कमेंट लाज़मी कयो। छो असां हेॾी गर्मी में हेॾी शूटिंग कयूं पिया, पंहिंजो टाइम कढी शूटिंग तव्हांजे लाइ था कयूं। अॼु आसिन बलारिया जी असां नई अदाकारा आई आहे सोनिया। हा, सोनिया पाण सिंगर बि आहिनि ऐं वरी एक्टर तौरु। अच्छा, ऐं सोनिया जे नाले ॿुधायो कंहिंखे अगरि पंहिंजी ख़ुशी में घुराइणो हुजे सिंगिंग जे हवाले सां। हा, दोस्तनि खे आउं चवंदो रहा कि अगरि ख़ुशी या शादी वग़ैरह में हुजे, सिंगर वग़ैरह को प्रोग्राम हुजे, महफ़िल जो, छो त हींअर शादियुनि जो सीज़न वग़ैरह हलनि पियो, त सोनिया असांजी सिंगर मौजूदु आहे। मंसूर भाई सां कॉन्टेक्ट करे तव्हां घुराए सघो। हलो ओके, हलो ठीकु आहे। ओके बिचो एंड वठूं न। हा, मंसूर साहब सभिनी जी रिकॉर्डिंग करे छॾी, लेकिन हाणे मंसूर जी रिकॉर्डिंग असां था कयूं। जी मंसूर भाई। नाज़रीन, जीअं त अॼु मूं वटि मिर्चू मवाली ऐं सोनिया सिंधी ऐं बेनज़ीर असांजी बहितरीन अदाकारा, ॿियो दोस्त जो नालो छा आहे? सरदार अली शेर सुमरो। अली शेर सुमरो साहिबु असां वटि ठठेरा आया आहिनि। असां उन्हनि खे भली कार था चऊं, असांजे तॾे ते आया आहिनि। ख़ुशि आमदीद। ऐं दोस्तो, असांजी हर हफ़्ते शूट थींदी आहे मिर्चू मवाली पंहिंजो चैनल आहे। इन चैनल जी फेसबुक ते, यूट्यूब ते तव्हां जेका बि मिर्चू जी ID माना वीडियो ॾिसो त मिर्चू मवाली ऑफिशियल जीअं ई लिखंदा त असांजो वीडियो अवांजे ठक ठक थी वेंदो। हाज़िर थींदो तव्हां हीअं करे। बिल्कुलु जेके वीडियो ॾिसी रहिया आहिनि उन्हनि सां गुज़ारिश आहे त असांजे वीडियो खे लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो ऐं कमेंट। बेनज़ीर केॾा वई? बेनज़ीर तव्हां बि कुझु चओ न। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? असां त इहो ई चवंदासीं त तव्हां मंसूर भट्टीअ जी हिते मिर्चू मवाली जी रिकॉर्डिंग हुई, वरी पोइ आउं बि वञा पई त मूंखे बि वठी आयो। रस्ते में वई मुंहिंजो हल बेनज़ीर तोखे रिकॉर्डिंग ॾेखारी असां रस्ते में वञा पई मूंखे वठी आयो, चई हल भला असांजी रिकॉर्डिंग चलो इन बहाने सां मुलाक़ात बि थी वई। हा, माशाल्लाह माशाल्लाह सुठी गैदरिंग थी वई। सो असां वधि में वधि तव्हांखे चवंदासीं त हिन मंसूर भट्टीअ जे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, फॉलो कयो, शेयर कयो। त हीउ इलाही सुठो तमामु बहितरीन आर्टिस्ट बि आहे, डांसर बि आहे। ऐं डांसर बि आहे, उन खां अलावा त कॉमेडियन बि कमाल जो आहे। ओके, नाज़रीन, मुंहिंजे चैनल जो नालो आहे MBC TV ऑफिशियल। ओके, ज़रूरु सब्सक्राइब कजो, लाइक कजो, दोस्तनि खे लिंकूं शेयर कजो ताकी असांखे सपोर्ट थिए। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। या अली।